नाज़रीन, हैदराबाद में कासिमाबाद बिजनेस फोरम ऐं अमान फाउंडेशन पारां कोरोना वबा का बचाव के लिए 3 ॾींहनि वारी कैंप लगाई वई। उन हवाले से पेश है ही रिपोर्ट। जेका बीमारी आहे उहा तेज़ीअ सां पकिड़िजी रही आहे ऐं हैदराबाद जेका आहे स्पेशली 2 नंबर ते आहे मुल्क पाकिस्तान में। ऐं असां माण्हुनि में अवेयरनेस आणण जे लाइ NGO सां गॾिजी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ने हिकिड़ी कैंप लगाई आहे जेका 3 ॾींहनि जी कैंप हुई, जंहिंमें तक़रीबन असां 2000 मास्क फ्री ऑफ कॉस्ट माण्हुनि में तक़सीम कया आहिनि ऐं उन्हनि खे अवेयरनेस ॾियण लाइ त भई तव्हां ॿाहिरि निकिरो त मास्क पाए निकिरो ऐं डिस्टेंस मेंटेन कयो। जेसिताईं असां सोशल डिस्टेंस मेंटेन न कंदासीं ऐं मास्क न पाईंदासीं तेसिताईं असां कोविड के शिकस्त नथा ॾेई सघूं। काफ़ी तव्हांखे ख़बर आहे सॼी अॼुकल्ह कोविड सॼी दुनिया में फैलियल आहे तमामु दहशतगर्दी वांगुरु ऐं इन जा तमामु घणा नुक़सान थी चुका आहिनि। इन ई सिलसिले में काफ़ी NGOs काफ़ी ऑर्गेनाइजेशन्स कमु कनि पियूं ऐं असांजी मैडम महविश कंवल जेका आहे उन अमान हिकिड़ी जेको ऑर्गेनाइजेशन आहे उनजी तरफ़ां हिते आई ऐं असां उन सां गॾु इसरा यूनिवर्सिटी या ॿियूं ऑर्गेनाइजेशन सां गॾिजी हीअ अवेयरनेस जो प्रोग्राम रखियोसीं, जंहिंमें तव्हांखे ख़बर आहे त हिन जा केतिरा हानिकार आहे, ये तकलीफ़ वारी बीमारी आहे। तो इन जे लाइ असां सभई गॾिजी इन सिलसिले में गॾु थिया आहियूं त पब्लिक खे आम माण्हू खे इहा असां आगाही ॾियूं त बाबा महिरबानी करे मास्क लॻायो, हथनि खे पंहिंजो बार बार धोईंदा करियो, हर 20 मिनटनि जे दौरान तव्हां पंहिंजनि हथनि खे साफ़ रखो, सैनिटाइज़र लॻायो ऐं सोशल डिस्टेंसिंग करियो। हालांकि हिते हिन वक़्तु बि सोशल डिस्टेंसिंग जो मामलो थोरो आहे पर हाणे इंशाल्लाह जल्दी थी वेंदासीं। बिल्कुलु कासिमाबाद बिजनेस फोरम उन सां गॾु अमा फाउंडेशन जेकी कंडियारो जी आहे उनजी चेयरपर्सन अदी महविश कंवल गांगरो कंडियारो में अची कासिमाबाद जे अवाम खे इहो ॿुधाइणु चाहियो त असां हिकु नंढे शहर मां अची कासिमाबाद जे अवाम खे इन करे बचाइण लाइ पहुता आहियूं त कासिमाबाद मिनी सिंध आहे। कासिमाबाद में हर ॻोठ हल्के शहर जो माण्हू रहे थो, उहो जेकॾहिं कोरोना में वकिजी वियो उहो पंहिंजे शहर में वेंदो, उहो ॻोठ वञी तबाह कंदो, उहो पंहिंजो शहर वञी तबाह कंदो। अहिड़े तरीक़े सां असां पहिरीं स्टेप कासिमाबाद नसीम नगर चौक ते इहा ई कैंप लगाए माण्हुनि खे इहो चयोसीं त कोरोना अॼु बि मौजूदु आहे, कोरोना अॻे मौजूदु हुई पर हींअर पक सां सम्झां थो त कोरोना तव्हांजे घरनि में मौजूदु आहे, तव्हांजे बचनि में मौजूदु आहे, तव्हांजे इलाइक़े में मौजूदु आहे। उन जो वाहिद हल इहो त कासिमाबाद में जेकी अॼु नंढड़ी कैंप लॻी आहे अमा फाउंडेशन ऐं कासिमाबाद बिजनेस फोरम ऐं असांजो ॿिया दोस्त जे तरफ़ां उन में हिकिड़ो ई सिर्फ़ु इहो ई ॿुधायो आहे त कोरोना जो इलाजु कोन्हे, कोरोना जो हिकिड़ो ई इलाजु आहे उहो आहे एहतियात। अमा फाउंडेशन जी टीम हैदराबाद में इन मक़सद सां आई त असां अवेयरनेस थी सघूं। सो असां हिते 3 ॾींहं नसीम नगर चौक ते कैंप लगाई आहे ऐं असां मास्क डिस्ट्रीब्यूट कया आहिनि, पम्फलेट विराया, सैनिटाइज़र करायो। इन जी करे त माण्हुनि खे ख़बर पई त कोरोना आहे पर काफ़ी माण्हू उन खे एक्सेप्ट कनि ई न पिया। मां इहा ॻाल्हि नोट कई त चवनि पिया न आहे ई न, मास्क ॾियूं पिया वापसि पिया कनि। पर उन खां पोइ 5 माण्हू ज़ाहिर जंहिं मास्क वापराया त 10 माण्हुनि इहो सम्झो त वाक़ई कोरोना आहे, छो जो हीअ टीम जो आई आहे त ज़ाहिर आहे इन्हनि ते असरु थिए पियो। सो मां हैदराबाद जी शुक्रगुज़ार आहियां, इन्हनि में सभिनी तमामु सुठो साथ ॾिनो आहे। TO ऑफिसर त शाहिद लगारी हवा ऑर्गेनाइजेशन आहे उन्हनि जो बि सुठो डिस्ट्रीब्यूट रहियो आहे। सो सभिनि जी महिरबानी ऐं असां चाहींदासीं असांजी ज़रूरत जॾहिं बि पवंदी कंहिं कैंप में कंहिं सिटी में असां ज़रूरु अमा फाउंडेशन टीम बिल्कुलु हुते पहुची सघे थी। थैंक यू। अॼु 3 ॾींहं आहे ऐं आख़िरी ॾींहुं आहे अॼु इन कैंप जो। ऐं जस ॾींदुसि अमा फाउंडेशन ऐं उनजी चेयरपर्सन मिस्टर महविश कंवल गांगरो साहिबा जेका कंडियारो खां हिते आई आहे, उनखे आउं जस ॾींदुसि, शाबस ॾींदुसि जो कंडियारो खां हिते आई आहे ऐं अवेयरनेस पैदा करण लाइ त कोरोना खां कीअं बचाव कजे। त ही कोरोना तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान में हिन वक़्तु हैदराबाद जेको आहे सो फर्स्ट नंबर ते आहे, ख़ासि तौर ते असांजो कासिमाबाद जेको आहे सो फर्स्ट नंबर ते। तमामु घणा जेके केसिस आहिनि उहे पाकिस्तान में हैदराबाद ऐं कासिमाबाद मां निकिरी रहिया आहिनि। त हीअ जेका आहे असांजी भेण जेका महविश गांगरो हुतां आई आहे, हली आहे, हैदराबाद जे माण्हुनि जो ख़ासि तौर ते कासिमाबाद जे माण्हुनि जो अहसासु खणी दिलि में त कोरोना खां बचाव कीअं कजे। कोरोना खां बचाव सवलो आहे। असां 3 ॾींहंनि खां हिते मौजूदु आहियूं। असां हिते मास्क विराया आहिनि। पहिरियों त मास्क लाज़मी आहे कोरोना खां बचाव जे लाइ, उन खां पोइ पंहिंजा हथ साफ़ कयो, सैनिटाइज़ कयो पंहिंजनि हथनि खे ऐं सोशल डिस्टेंस आहे। कोरोना हिकिड़ी डिज़ीज़ आहे, कोरोना हिकिड़ी बीमारी आहे जेका बचण लाइ, जेका मतिलबु एहतियात करण लाइ मतिलबु इहा असां कैंप लॻाई आहे। छो त मेडिकल टर्मोलॉजी में हिकिड़ो वर्ड आहे त प्रिवेंशन इज़ द बेटर देन द ट्रीटमेंट, यानी कि एहतियात बचाव जेको आहे ज़रूरी आहे इलाज खां। त उन जे लाइ असां अवेयरनेस कई आहे त माण्हू जेके आहिनि पंहिंजो पाण खे बचाइनि हिन बीमारी खां। हीअ अहिड़ी का वॾी बीमारी न आहे।